to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. मोटरवे ते फुर करण बाद मुंह ऐं आबिद औरत खे इज्तिमाही लजालुट जो निशानो बणायो हो। लाहौर भरिसां मोटरवे ते औरत सां लजालुट वारे केस में गिरफ़्तार शफ़क़त पुलिस आॾो ॾोह जो एतराफ़ करे वरितो। जवाबदार शफ़क़त जो मुतासिर औरत सां DNA भी मैच थी वियो। CTD तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं दीपालपुर वारे इलाइक़े में कार्रवाई करे जवाबदार शफ़क़त खे गिरफ़्तार कयो हो। CIA पुलिस आॾो पाण पेश थियल जवाबदार वकारुल हसन खे मुतासिर औरत सुञाणण खां इनकार करे छॾियो। लाहौर पुलिस 6 ॾींहं गुज़रण बावजूद मुख्य जवाबदार आबिद अली खे गिरफ़्तार करण में नाकाम। ख़बर नाहे मोटरवे लजालुट केस जी जांच थी रही है या ड्रामेबाज़ी। CCPO लाहौर जे बयान ते समूरी काबीना खे मुआफ़ी वठण घुरिजे। लाहौर हाई कोर्ट मोटरवे ज़्यादती केस में मुख्य जवाबदार आबिद अली खे फौरी तौर गिरफ़्तार करण ऐं लिखत में अॻभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। IG पंजाब खां समूरन रोड्स जी सिक्योरिटी बाबति रिपोर्ट तलब कंदे चयो त औरत एतमाद सां ॿाहिरि निकिती त मोटरवे ते महफ़ूज़ हूंदी। तव्हांखे अंदाज़ो आहे त औरत ऐं सनत ॿार सॼी ज़िंदगी कहिड़ी अज़ियत में हूंदी। CCPO लाहौर उमर शेख हाई कोर्ट में पेश थी मुतासिर औरत जे बारे में ॾिनल तकरारी बयान ते मुआफ़ी घुरी वरिती। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे CCPO लाहौर चयो त मुंहिंजे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मुतासिर भेण सूधो समूरनि तबक़नि खां मुआफ़ी घुरां थो। क्या हम अपनी बहन अपनी माँ को अकेले बच्चों के साथ जाने देते? 12:30 बजे नहीं। बहनों वालों, बेटियों वालों, आइंदा ख्याल रखो। कोई भी गलत मतलब या तासर नहीं था और अगर उसमें कोई मिसअंडरस्टैंडिंग हुई मेरी वजह से तो मैं तहे दिल से अपनी बहन से जिसके साथ ज्यादती हुई है माजरत करता हूँ। करप्शन के इल्ज़ामन बाद सिंध यूनिवर्सिटी जो VC 1 महीने लाइ घर भेड़ो। हुकूमत VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त के 1 महीने लाइ उहिदे तां हटाए छॾियो। सिंध सरकार तरफ़ां हटायल VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त मथां करप्शन के इल्ज़ामन जी जांच लाइ कमेटी क़ाइम करण जो भी नोटिफिकेशन जारी। इंक्वायरी कमेटी में मेहरान यूनिवर्सिटी के VC डॉक्टर असलम अकीली ऐं प्लानिंग एंड डेवलपमेंट बोर्ड जो चेयरमैन शामिल। कमेटी के 1 महीने में जांच मुकम्मल करे वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश करण जी हिदायत। हुकूमत प्रो वाइस चांसलर प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक़ अलहोड़ो के VC जी इज़ाफ़ी जांच ॾेई छॾी। सिंध यूनिवर्सिटी जे हटायल VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त ख़िलाफ़ कुझु अरसो अॻु 71 करोड़ रुपयनि जे फंड्स में मुबैना गोबिन जो केस दाख़िल कयो वियो हो। एंटी करप्शन ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बाद फ़तेह मोहम्मद बुरफ़त हाई कोर्ट मां ज़मानत वरिती हुई। सिंध के बेटन बुंडाड़ ऐं डिंगे ते वफ़ाक़ जे मालिकी वारी दावा रद्द। बेटन ते नवां शहर अॾण वारे प्लान ते इंकशाफ। सदर आरिफ अलवी तरफ़ां बिल्डर्स ऐं सीड़पकारनि खे बेटन ते सीड़पकारी जी आछ करण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो आहे त बेट असांजा आहिनि। सूबाई हुकूमत जी मंज़ूरी बिना बेटन ते शहर तामीर न थी सघंदा। वफ़ाक़ी सरकार प्लान बाबति असांखे एतमाद में न वरितो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त गवर्नर हाउस में सीड़पकारनि ऐं बिल्डर्स सां थियल इजलास जी ख़बर नाहे। नई सूबाई हुकूमत के कंहिं नुमाइंदे के शिरकत की दावत ॾिनी वई। फिशर फोक फोरम के अगवान मोहम्मद अली शाह चयो आहे त बेटन ते शहर अॾजण बाद मोहाणा समुंड में न वञी सघंदा। सामूंडी बेटन के करे ही तिमिर जा वण थियनि था ऐं माहौलियात जो तहफ़ुज़ थिए थो। उम्मीद है त पीपल्स पार्टी माज़ी जियां हिन भेरे भी बेटन ते कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक में साथ ॾींदी।
हैदराबाद में वकील सोबिया मारवाड़ी जे पोस्टमार्टम रिपोर्ट में तशद्दुद ऐं घुटा ॾेई क़त्ल करण जी तस्दीक। पुलिस वालिद जे घर में लिकी वेठल औरत जे मुड़ुस आमिर मारवाड़ी खे गिरफ़्तार करे वरितो। सिविल अस्पताल जे MLO शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त वकील सोबिया जे गले ते हथ सां घुटा ॾियण जा निशान आहिनि ऐं संदसि बांह ते बि धक जा निशान मिलिया। पुलिस पोस्टमार्टम बाद औरत जो लाश वारसनि हवाले करे छॾियो। हैदराबाद जे वकील बरादरी औरत वकील जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट ऐं मुज़ाहिरो। वकील सोबिया मारवाड़ी जो घुटा ॾिनल लाश फरीदाबाद वारे इलाइक़े में संदसि घर मां हथ आयो हो। कराची जे ईसा नगरी वारे इलाइक़े में मासूम बारड़ी मरवा खे ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल करण वारे मामले जी जांच में अहम अॻभराई। पुलिस वधीक ॿिनि जवाबदारनि अब्दुल्ला ऐं फैज़ू अफ़गानी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि जांच में ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ अहम शाहिदियूं मिलण जो इंकशाफ़ कंदे चयो आहे त जवाबदार फैज़ू बारड़ी मरवा खे अगवा कयो ऐं ज़्यादती जी कोशिश कई। जवाबदार अब्दुल्ला बारड़ी खे ज़्यादती जो निशानो बणायो हो। क़त्ल बाद बि बारड़ी मरवा सां ज़्यादती जो इंकशाफ़। पुलिस ज़रियनि चयो आहे त बारड़ी मरवा जो लाश पहिरीं हिकु कोर्ट में वेढ़ियो वियो ऐं ट्राली में रखी कचिरो विझण बाद ख़ाली प्लॉट ते उछलियो वियो। पुलिस ज़रियनि मूजिबि ॿिन्ही जवाबदारनि सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट बि ठहिराए वरिता आहिनि। जवाबदार मरवा जे इलाइक़े में ई रहंदा हुआ ऐं कचिरो खणण जो कमु कंदा आहिनि। मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में पेश न थियण ते ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जी घरवारी नुसरत शहबाज ऐं धीउ राबिया इमरान जा गिरफ़्तारी वारंट जारी। लाहौर जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान नैब जो चवणु हो त सलमान शहबाज जा गिरफ़्तारी वारंट घरू खाते ॾांहुं उमाणिया विया आहिनि। शहबाज शरीफ चयो आहे त संगदिल हुकूमत खे इंतकाम खां सवाइ ॿियो कुझु बि नथो अचे। हमज़ा शहबाज बि मौजूदा हुकूमत जे इंतकाम जो शिकार थियो आहे। अलाह ताला हमज़ा सूदो कोरोना में मुब्तला समूरनि मरीज़नि खे सिहतयाब करे। सिंध सरकार कोरोना के केसिस में रिकॉर्ड घटताई अचण बाद फील्ड आइसोलेशन सेंटर ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। चीफ सेक्रेटरी की सदारत हेठि इजलास में एक्सपो सेंटर ऐं PAF म्यूज़ियम में क़ाइम थियल सेंटर्स बंद करण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह चयो आहे त हाणे अस्पतालुनि में कोरोना के मरीज़नि लाइ गुंजाइश मौजूद आहे। आइसोलेशन सेंटर्स बंद करण वारी समरी वॾे वज़ीर ॾांहुं माणी वेंदी। सिंध में पहिरियों भेरो 24 कलाकनि दौरान कोरोना वेके हिकु बि मौत वाक़ई न थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां जारी कयल 9 अंगनि अखरनि में 166 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक। कराची में 74, हैदराबाद में 16, बदीन में 13, उमरकोट में 9 ऐं घोटकी में वधीक 8 ॼणा वायरस जो शिकार। नैब खे इख्तियार नाहे त सर्च वारंट बिना कंहिंजे घर ते छापो हणे। सिंध हाई कोर्ट नैब खे सूबाई वज़ीर अनवर सियाल ऐं संदसि माइटनि जे घरनि ते छापा हणण खां रोके छॾियो। जस्टिस KK आग़ा रिमार्क्स ने चयो आहे त नैब कंहिंजी घर वञी बिना जवाज़ औरतुनि खे हिरासा नथो करे सघे। नैब अहलकारनि खे घुर्जे त छापनि दौरान औरत पुलिस अहलकारनि खे वठी वञे। नैब खे मुआशरे ऐं उन जे क़दरनि जो बि ख़्यालु रखणो पवंदो। ॿुधणी दौरान नैब प्रोसिक्यूटर चयो त सुहेल अनवर सियाल ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी मुकमल करे वरिती आहे। सुहेल सियाल ऐं ॿियनि जी मिल्कियतुनि जो काथो लॻाइण वारो कमु रहियल आहे, तंहिं करे रिपोर्ट जमा कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत सुहेल अनवर सियाल, ज़फ़र सियाल ऐं जमील सूमरो जी ज़मानत में 12 नवंबर ताईं वाद कंदे नैब खे ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त 2 सालनि ताईं जांच करण बावजूदि नैब मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु बि सबूत आणे न सघियो आहे। बिना जवाज़ इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। टंडोला हियार भरिसां क्लिनिक ते वेठल डॉक्टर ॾींहं ॾिठे जो क़त्ल। अणॼातल जवाबदार क्लिनिक में दाख़िल थियण बाद डॉक्टर लालचंद खे गलो कपे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार छुरो क्लिनिक ते छॾे फरार। पुलिस ऐं वारसनि तरफ़ां डॉक्टर जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। अखियुनि ॾिठनि शाहिदनि चयो आहे त 3 जवाबदारनि क्लिनिक ते हमलो कयो ऐं डॉक्टर खे क़त्ल करण बाद फरार थी विया। कराची में KMC तरफ़ां पघारूं न ॾियण ख़िलाफ़ खिपरो वासी मुलाज़िम आपघात करे छॾियो। नौजवान मुस्तफ़ा काइमखानी कराची जे अज़ीज़ भट्टी पार्क में मालही हो। नौजवान जी लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस चयो आहे त नौजवान खे KMC इंतज़ामिया केतिरनि ई महीननि खां पघारूं न ॾेई रही हुई, जंहिं सबबि हू ज़हनी दबाव जो शिकार हो। घोटकी भरिसां खौफ़नाक हादसे में 3 ॼणा अजल जो शिकार। क़ौमी शाहराह ते 2 ट्रालरनि ऐं मज़दा विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा थॾे ते फ़ौत, 4 ज़ख़्मी। फ़ौतुनि में अहमद नवाज़, मोहम्मद नवाज़,
ऐं बिलावल शामिल। पुलिस ऐं रेस्क्यू टीमुनि पहुची फौतियुनि जा लाश तोड़े ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त क़ौमी शाहराह ते हिकु ट्रॉलर बीठल ट्रॉलर सां टकराइजी वियो त पोयां मज़दा बि टकराइजी वई हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 3 ॾींहं बि हल्की ऐं तेज़ बरसाति जारी। बदीन, टंडोबागो, खोसकी, रिंदो, शादीलाज ऐं भरपासे वारनि इलाक़नि में वसकारे बाद बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। सारियालो फ़सुल बरसाती पाणी हेठि अचण सबबि आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। मौसमियात खाते तरफ़ां मीरपुर ख़ासि ऐं थर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बि बरसाति पवण जो इम्कान ज़ाहिर। आमरी भरिसां RBOD सिम नाले खे लॻल घारो वधी 200 फुट थी वियो। आपाशी अमले ॿिए ॾींहुं बि घारो वधण लाइ उपाउ न वरिता। अमलो RBOD जो दौरो करे वापसि रवानो। घारे जो पाणी वधण सबबि 10 खां वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। आपाशी अमले जी रिवायती सुस्ती सबबि ॻोठाणनि जो साह मुठ में अची वियो। आपाशी इख़्तियारनि चयो आहे त सिम नाले खे घारो नाहे लॻो। दरिया जो पाणी नाले में दाख़िल थी रहियो आहे ऐं पाणी मां ॻोठनि खे को बि ख़तरो नाहे। हाला भरिसां ॻोठ मिस्री जखरियो में ज़मींदारी बंदि टुटण जे नतीजे में भरपासे में पोखियल वोण, केले ऐं बसर सूधो ॿिया फ़सुल ॿुॾी विया। पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बंदि जो पाणी रोकण जी कोशिशुनि में रुधल। ॻोठाणनि दाहियो आहे त आपाशी अमले जी लापरवाही सभु फ़सुल पोखण लाइ महीननि खां थियल संदन महिनत खे लोड़े छॾियो। हंगामी बुनियादनि ते उपाउ वठी बंदि खे मज़बूत कयो वञे। ऐं नबीसर भरिसां हाकड़ो ढोर में विंझण दौरान ॿुॾी विया। 2 ॼणा पाण बचाए ॿाहिरि निकिरी आया। नौजवान हीरो जोगी ढोरे में ॿुॾी वियो। वारसनि ऐं ॻोठाणनि तरफ़ां गॾियल कोशिशुनि सां नौजवान जी ॻोल्हा जारी। इतला बावजूदि इंतिज़ामिया टोबा न उमाणिया। नौजवान जे वारसनि तरफ़ां इंतिज़ामिया खे संदसि ॻोल्हा में फौरी मदद करण जो मुतालबो। हैदराबाद भरिसां बडाणी ॻोठ में नींगर पाणी जे खॾ में विंझण दौरान ॿुॾी फौत। वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि 10 वरनि जे असद हाजाणू जो लाश कढे वरितो। नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।